من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولا يغتب بعضكم بعضا صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين पीर तरीक़त हज़रत क़िबला साईं सैयद राज़िक़ दिनो शाह ज़ीद मजदहू उलमाए किराम सादात इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो ऐं भाइरो अल्लाह जा शुक्र आहिनि जे मालिक करीम असांखे हीअ भलारी महफ़िल नसीब फरमाई। अल्लाह करीम शाल हक़ बयान करण, हक़ ॿुधण, हक़ समझण ऐं हक़ ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अॼु जी ही गुफ़्तगू कंहिं हिकु ख़ासि मौज़ू ते नथो करणु चाहियां, पर कुछ मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते कुछ गुज़ारिशूं आहिनि जेकी तालीमात नबवी जे रोशनी में अहादीसे नबवीह जे तनाज़ुर में आउं तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ करणु चाहियां थो। जीअं बाबा फरीद गंज शकर जी देग चढ़ंदी आहे, पोइ उन में चांवर बि उन में, कणक बि उन में, गेह बि उन में, मुर्गी बि उन में, छेलो बि उन में, हर शइ उन हिकिड़ी देग में हूंदी आहे। अॼोकी महफ़िल मुख़्तलिफ़ मसाइल आहिनि, मामलात आहिनि जेके असां सां रूबरू ज़िंदगी में रोज़मर्रा पेश अचनि था। उन्हनि में असांखे ज़िंदगी कीअं गुज़ारणु खपे, असांजो सुहिणो नबी असांखे छा थो फरमाए। ज़िंदगी गुज़ारण जो मनहज, तरीक़ो, ज़िंदगी गुज़ारण जो बेहतरीन नमूनो उहो आहे जेको लजपाल मोहम्मद करीम सेखारियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। महबूब जे रस्ते ते हलण में इज्जत बाहे, कामयाबी बाहे। महबूब जो जंहिं रस्तो छॾियो उन जे लाइ ज़िल्लत ऐं रुसवाई आहे, दुनिया जी ख्वारी आहे ऐं आख़िरत जो अज़ाब आहे। जेकॾहिं ॿिन्ही जहाननि जी कामयाबी आहे त मदीने वारे साईं जे ॾसियल रस्ते ते हलण में कामयाबी। दोस्तान मोहतरम, अल्लाह जे पाक कलाम जा जेके चंद लफ़्ज़ बतौर उनवान हिन फ़कीर तिलावत कया, रब्बे ज़ुल जलाल फरमायो वला यबअदुकुम बअदा, अवां मां हिकिड़ो ॿिए जी गिला न करे, हिक ॿिए जी गिला न कयो। गायबाना तरह उहो माण्हू मौजूद न हुजे, उन जी
निदा करण, उन जा बुरा औसाफ बयान करण, फलाणो ही आ, फलाणो ही आ, उन में ही ऐब आ, उन में ही खता है, ही खामी आ, गायबाना तरह उन जी उहा ॻाल्हि बयान करण, इनखे गिला सॾिबो आहे। क़ुरान फरमाए थो त वला यग़्तब बअदुकुम बअदा, अवां मां हिकिड़ो ॿिए जी गिला न करे। अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहम अखीहि मैता, छा तव्हां मां को माण्हू इहा ॻाल्हि पसंदि कंदो त पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त खाए? जवाब ॾियो। क़ुरान पुछे थो, अल्लाह जो कलाम असांखो पुछे थो, सवाल थो करे रब, अयुहिब्बु अहदुकुम, छा तव्हां माण्हू इहा ॻाल्हि पसंदि कंदो ऐं याकुल लहम अखीहि मैता, पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त चॿाड़े खाए? आहे को तव्हां मां जेको चवे त मां पंहिंजे भाउ जो गोश्त खाईंदुसि? जवाब ॾियो जी। केर बि न चाहींदो, केर आदमखोर थींदो? पंहिंजे भाउ जो गोश्त केर खाईंदो? रब फरमाए थो फकरिहतुमू, तव्हांखे इहा ॻाल्हि यकीनन नापसंद ईंदी, मठियां सम्झंदो, केर बि पंहिंजे भाउ जो गोश्त न खाईंदो, पर जेको पराई गिला थो करे सो ॼण मुअल भाउ जो गोश्त चॿाड़े थो खाए। ऐं इहो मर्ज़ असांजे मुआशरे में आम बणिजी वियो आहे। ओताकुन ते वञो, होटल ते वञो, अवाम जे मिलण वारियुनि जायुनि ते वञो, बस में माण्हू वेठा आहिनि, हत्ता कि मस्जिदुनि में वेठा आहिनि त पराई गिला आहे। ऐं मदीने वारे साईं फरमायो त अल गीबतु अशद्दु मिन ज़िना, गिला करण, पराई परपुट बुराई बयान करण, इहो ज़िना खां बि बुछड़ो फेल आहे। ज़िना खां बि कबी ऐं शनी ऐं गंदो फेल आहे पराई गिला करण। अॼु असां वटि फैशन बणिजी वियो आहे, इन खे माण्हू गुनाह नथा सम्झनि, बुराई नथा सम्झनि। ॿ ॼणा वेहनि था दोस्त त ज़रूर कंहिं टे जी गिला था कनि। आउं चाहियां थो त तव्हां इन मर्ज़ खां पाण खे बचायो। जेको पराई गिला करे थो त उन जा नेक अमल, उन जूं चङायूं, उन जूं इबादतूं, उन जूं नेकायूं उन जे दफ़्तर में हलियूं थियूं, गिला कयईं। ऐं जंहिंजी गिला थी उन जे दफ़्तर में जेकी ॾोह आहिनि, डिंगायूं आहिनि, गंदायूं आहिनि, गुनाह आहिनि, उहे गिला करण वारे जे दफ़्तर में लिखिजी था वञनि। इहो सौदो, इहो वापार केॾो न बुरो वापार आहे, केॾो न गंदो सौदो आहे। हिकिड़ो त असां इबादत कयूं घटि, हिकिड़ो असां में रातियुनि जो जागण, नफ़िल पढ़णु, ज़िक्र अज़कार करणु, इबादत थोरी, के भगल टुटल इबादतूं कयूं था, से वरी जेॾी महिल पराई गिला कयई त उहे तुंहिंजूं इबादतूं हलियूं वियूं हुन ॾे ऐं हुन जा गुनाह अची विया तुंहिंजे दफ़्तर में। पोइ छा था चओ? अहिड़े ॾोह खां बचबो या न बचबो? चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या वरी ॿी ॻाल्हि, हबीबन करीमन फरमायो, मिन हुस्न इस्लामिल मरए तर्कहु माला यानी, माण्हू जे इस्लाम जी भले खां भली खूबी इहा आहे जो अजायूं ॻाल्हियूं छॾे ॾे। अजायूं ॻाल्हियूं, अजाया कम, अजाया
फेल इन्हें में सब अची वियो अजायूं बटाकूं अजाया गुफ्तगा अजायूं कचहरियूं मोबाइल ते वेही वियो जेको अधु कलाक 2 कलाक समझो था अजाई शे के छडण या मुसलमान जे इस्लाम जी खूबी आ भलो मुसलमान वो आ जेको अजायन कमन के छड़े भला सजाया कम खुटा है छा जो अजाए में फासऊं जी सजाया कम खोड़ है पराई गिला अजाइया मोबाइल ते ये वेही गेम खेडण अजाइया पर उन जी जाय ते जे दुरूद ऐं सलाम वेही पढ़ी त सजायो अल्लाह जो जिक्र करी सजायो यो तुझो वक्त सजायो यो तुझी घड़ी घड़ी सजाई आ गाल समझो था अज वायदो कयो तवां के दिल तवां जी बुधाईंदी ते हे कम अजायो आ या सजायो आ तवां मुफ्ती का पूछो ही न साईं राज़िक ने शाह का पूछो ही न दिल तवां के बुधाईंदी ते हे कम अजायो आ या सजायो बुढ़े समझो था न जडे दिल तवां जी गवाही दे ते हे कम अजायो आ तो ओडी मल मुंजी ही हदीस पढ़ियल याद कजो मदीने वाले साईं जो फरमान याद कजो तो मदीने वाले फरमायो आ त अजाया कम छडे दियो वणी गाल ऐं सोना हबीब फरमाइन था इन अल्लाह ताला यरदा लकुम सलासा अल्लाह ताला तवां का 3 गालियुनि में खुश तो थिए तवां जा 3 कम अल्लाह के ॾाढा वणन कंदो जेके गालियूं तवां जे रब खे वणन व यकरहु लकुम सलासा ऐं तवां जूं 3 गालियूं अल्लाह के असुल नथियूं वणन जी ॾिसो न जेको हलाली बच्चो फर्मा बरदार हुंदो आ न वो ॾिसंदो मुझे बाबे के केड़ी गाल वणे थी मां उहो कम कयां तो खुश थे जी मुरीद सच्चो चवंदो एड़ो कम कयां जे में मुर्शिद राजी थे उमचो चवंदो एड़ो कम कयां जे में नबी राजी थे बानो फर्मा बरदार उहो आ जेको एड़ो कम करे जे में अल्लाह राजी थे अल्लाह राजी थे तो 3 कमन अमल कयो तो बुधाया जी सुभान अल्लाह फयरदा लकुम अन ताबुदूहु अल्लाह ताला के तवां जी पहिरीं गाल इहा थी वणे त इबादत बंदगी अल्लाह जी कयो पूजा रब जी कयो बंदगी हे सिर झुकायो अल्लाह जे अॻियां सजदो कयो अल्लाह के बाना बणजो रब जा बंदगी कयो अल्लाह जी इहा तवां जी बानप ऐं बेलप अल्लाह के ॾाढी वणे थी वला तुशरिकू बिही शैया ऐं अल्लाह सां कंहिं बि शइ खे शरीक न बणायो कंहिंखे बि रब जो शरीक न बणायो शिरक न कयो मुवहिद बणजी पंहिंजे रब जी पूजा कयो इहा ॻाल्हि अल्लाह खे ॾाढी वणे व अन तातसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रकू ऐं 3 ॻाल्हि जेका अल्लाह खे वणे थी सा हीअ आहे त तव्हां सभु अल्लाह जे रस्सी खे चंबड़ी पो छिड़ विछड़ न थियो टिड़ पखड़ न थियो छिड़ विछड़ न थियो टिड़ पखड़ न थियो छा थियो अल्लाह जी रस्सी के चंबड़ी पो ऐं सब कूनू इबादल्लाह इखवाना अल्लाह जा बाना सब पाण में भा 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 तफरके में छा रखियो आ छिड़ विछड़ थियण में टिड़ पखड़ थियण में छा रखियो आ जेको मज़ो आ मोहब्बत में कुर्ब में वेझड़ाइप में समझो था न ताल्लुक जा ब नोयतूं आहिनि या कंहिंसां मोहब्बत रखबी आहे या कंहिंसां बुग़्ज़ रखबो आहे जंहिंसां मोहब्बत रखबी आहे उहो दिलि में हूंदो ऐं जंहिंसां बुग़्ज़ रखबो आहे उहो दिमाग़ में हूंदो आहे परे कोन थींदो आहे हिकिड़ा दिमाग़ में पिया फिरंदा
हिकड़ा दिल में पिया वसंदा। दिमाग में पियो चक्कर फेराए, उन जे बजाय दिल में रखोस त थधाण राहत ऐं सुकून। जेको दिमाग में हूंदो न पोइ पियो मनसूबा ठाहींदो कीअं भिणसा के फिरती हणा त किरे, खॾ खोटींदो त इन में वरी कुदरत थींदी ईअं आ जो जेको ॿिए जे लाइ खॾ खणंदो आहे मुंहं भर कंद भर वरी किरंदो पाण। इहो दस्तूर आहे रब जो, इहो दस्तूर आहे रब जो। जेको ॿिए जे लाइ खॾ खणंदो आहे रब उन खे उन खॾ में पाण खे किराईंदो। जीअं असां वारो मियां साहब, क्यों निकाला मुझे, क्यों निकाला, क्यों निकाला बताओ। अब तो खॾू कयूं जूणे जे साहब खे तो किरायो, मोहतरमा बेनज़ीर खे तो किरायो, त हाणे उहा खॾ जेका खई था किर न उन में तूं पाए हाणे भोग। ॻाल्हि सम्झो था न। मदीने वारे साईं फरमायो त तव्हांजो इहो जेको न बुग़्ज़ ऐं कीनो ऐं छिड़ विछड़ थियण इहो अल्लाह खे नथो वणे। रब खे ॻाल्हि इहा वणे थी त तव्हां अल्लाह जे रस्सी खे चंबड़ी पओ ऐं पाण में भाउ भाउ बणिजी वञो। भाईचारो, मोहब्बत, उल्फत, जाइप, वेझड़ाइप, हाँ हिकड़न माण्हुनि जी फितरत आहे डिंगाई वारी। तव्हां उन्हनि सां चङाई कंदो त हू अञा बि वरी बुराई कंदा। समझो था न। अहिड़ा माण्हू बि तव्हांखे ज़िंदगी में मिलंदा। तव्हां उन्हनि सां लख चङायूं कयो, लख एहसान कयो, लख भलायूं कयो, पर थोड़ो पंहिंजे उन पाणी तो तिरकंदा न, पंहिंजे पेशाब तो तिरकंदा, चवंदा इहो मूंखे करम लाइ थेलो ॾिनो। तू किरियो ही पंहिंजो पंहिंजे किरदार ते। समझो था कि न। हिकड़नि माण्हुनि जी तबीयत ईअं हूंदी आहे, फितरत ईअं हूंदी आहे। पोइ अहिड़नि माण्हुनि सां बि बजाए जो उन्हनि खे दिमाग़ में जाइ ॾियो, उन्हनि खे बि दिलि में जाइ ॾियो त दिमाग़ थधो रहंदो, दिलि बि थधी रहंदो। हुन मां बुराई करणु तव्हां वरी उन सां चङाई करे छॾी। फ़क़ीर वुज़ूअ जे लाइ तलाव ते वेठो। किथे? तलाव ते। हिकिड़ो त लाउड जो चाड़ो कोन्हे, ॿियो तव्हां को आवाज़ कोन थो निकिरे। तलाव ते वुज़ूअ जे लाइ वेठो। ॾिठे हिकिड़ो विछू पियो ॿुॾे, को किरी पियो, विछू ॿुॾे पियो, त फ़क़ीर हीअं कयो जो हुनखे हेठों आङुर ॾेई मथे कढियईंसि, बचायांसि। त उन विछूअ वठी ॾंगु हयोसि। ॾंग जो हथ जो हीअं लुॾियो त वरी विछू वञी किरियो। त वरी ॿियो भेरो बि फ़क़ीर हुनखे कढियो, वरी कढियईंसि, आङुर ते खईंसि त वरी हुन ॾंग हयोसि, वरी बि हथ लुॾियो त वरी टियों भेरो किरियो, वरी टियों भेरो बि कढियईंसि। त घर वारी पे ॾिठुसि, चई मार टे भेरा ॾंगियो अथई वरी बि कढींसि तूं। जी ॻाल्हि इहा आहे त हर को पंहिंजी आदत खां मजबूर आहे। हू विछू कम ॾंगिण आहे, मां इंसान आहियां, मुंहिंजो कम आहे बचाइण। हू ॾंगिण खां मुड़े नथो, मां बचाइण खां मुड़ा नथो। हू पंहिंजी आदत ते क़ाइम, मां पंहिंजी आदत ते। पुट ॻाल्हि सम्झव। हे ॻाल्हियूं अहिड़ियूं अथव जेके रोज़ तव्हांखे अखियुनि जे अॻियां पियूं फिरंदियूं। रोज़ तव्हांखे अहिड़ा मामलात पेश ईंदा, तंहिंजे करे हे मुंहिंजो बयान दिलि ते लिखी वञिजो, अमल कजो। चओ सल्लल्लाहु अलैहि या हाणे टे ॻाल्हियूं जेके अल्लाह खे वणनि थियूं से कहिड़ियूं? हिकिड़ो अल्लाह जी इबादत कयो, रब जी पूॼा कयो। ॿियो अल्लाह सां शिरक न कयो। ऐं टियों
ये कयो जो विछड़ न थियो अल्लाह जी रस्सी के चंबड़ी पो पाण में मुत्तहिद थी वञो। ये टे गालियूं अल्लाह के वणन थियूं ऐं टे गालियूं वरी अल्लाह के नथियूं वणन। व यकरहु लकुम कील वकाल, हिकड़ी गाल रब के इए नथी वणे, इहा गाल नथी वणे, फलाणे हीअं चयो, फलाणे हूअं चयो, फलाणे हीअं चयो, मां हीअं थो चवां, फलाणे हीअं कयो, मां हीअं थो कयां। ये अजायूं गालियूं, बेसूद गालियूं, हणो हणा। फोन ते पियो हिकिड़ो माण्हू मूंसां ॻाल्हाए, मूंखे लॻो पेशाब, हाणे मां चयो अलाह करे त बस करे त मां पेशाब कयां। साईं जन जी हदीस आहे त जेको ॻाल्हि तव्हां सां करे तो उनजी मुकमिल ॻाल्हि ॿुधो, अध में कटियो न। मां हदीस ते अमल करण जे लाइ मां चयो हाणे ख़ुदा करे बस करे त मां पेशाब कयां। साईं अचे जो शुरू थियो त 35 मिंट यको ॻाल्हाई। पसंद अल्लाह के पोइ तव्हां बचंदो अहिड़े कमनि खां। अचायूं ॻाल्हियूं, बेसूद कचहरियूं, फलाणे जी ॻाल्हि, हुन जी ॻाल्हि, टीरो मटीरो हीअं थो चवे, फलाणो हीअं थो करे, रमू हीअं चयो, खमू हीअं कयो। केतिरा माण्हू आहिनि जन खे इहा बीमारी लॻल आहे। हिकिड़ो असां वटि फ़क़ीर ईंदो आहे, अचे जो शुरू थींदो त मां चयोमांसि हिकिड़े ॾींहुं मूं चयो जेकॾहिं तूं 5 मिंट चुप करे वेही त वलीउल्लाह थी वञी हलियो। समझो था न, अल्लाह खे इहा ॻाल्हि नथी वणे। ॿी ॻाल्हि व कसरत सुवाल, घणा सुवाल करण, घणो पुछ करण, इहा बि ॻाल्हि अल्लाह खे न वणंदी आहे। घणी पुछ। समझो था न, हिकिड़े जलसे ते वियुसि, हिकिड़ो माण्हू हुई 100 सुवालनि जी लिस्ट खणी आयो। वाह, मूं चयो मूंखे ॿियो बि को कमकार आहे या तुंहिंजा इहो जेको 100 सालनि जो जवाब ॾींदुसि वेही। मुंहिंजो हाणे 8-10 जा जवाब ॾिनामांसि। मूं चयो हाणे तूं दरगाह ते अचिजे, मां वांदो थिया त पोइ वेही जवाब वठिजे मूंखे। साईं फरमाइनि था घणा सुवाल करण, इहा ॻाल्हि अल्लाह खे पसंदि न आहे। ऐं टीं ॻाल्हि साईं फरमाइनि था व इदाअतुल माल, सही मुस्लिम जी हदीस आहे। साईं फरमाइनि था माल ज़ियान करण, इहा ॻाल्हि अल्लाह खे नथी वणे। माल ज़ियान करण, पैसो तव्हांजे ज़िंदगी जे जियापे जो ज़रियो आहे। माल, पैसो, ॾोकड़, दौलत, इहो तव्हांजे ज़िंदगी ऐं माश जो ज़रियो आहे। जॾहिं अल्लाह तव्हांखे पैसा ॾिए, जॾहिं अल्लाह तव्हांखे दौलत ॾिए त उनखे अजायो न विञायो, बेसूद ख़र्च न कयो, बेफ़ाइदनि कमनि में बर्बाद न कयो, बल्कि खाओ पियो इस्तेमाल कयो, ॿियो अल्लाह जे रस्ते में ख़र्च कयो। हिकिड़ा हूंदा अथव खारचू, सोली सिंधी में खारचू पुट, समझो था न, जेको मिलेसि सो बस ईअं हिकिड़े ॾींहं में पूरो कंदो। जेकॾहिं को कम 10 रुपए में थी सघे थो त उन में 11 रुपयो ख़र्च न कजे। जेका शइ 100 रुपए में मिले थी, हाणे बाज़ार में तव्हां वेंदो न, हर कैटेगरियूं आहिनि। हिकिड़ो कपिड़ो आहे जेको तव्हांखे मिसाल 50 रुपए में मीटर मिले थो, हिकिड़ो कपिड़ो आहे जेको 500 रुपए में मीटर थो मिले, हिकिड़ो कपिड़ो आहे जेको 1000 में मीटर थो मिले। हाणे 3 कैटेगरियूं रखियूं आहिनि त पोइ तव्हां जेकॾहिं तव्हांजो 50 रुपए में कमु थिए थो, 100 रुपए में कमु थिए थो त 1000 छो भरिजे? समझो था नथा समझो? हिकिड़नि माण्हुनि खे फज़ूल ख़र्ची जी आदत हूंदी आहे। क़ुरान तो फरमाए वला तुबज़िर, अजायो ख़र्च न कयो। इन्नल मुबज़िरीन कानू इख़वान शयातीन, अजाए ख़र्च करण वारा शैतान जा भाइर आहिनि। चओ अजाए ख़र्च करण वारा
एकड़ो भेरो वरी अजाए खर्च करण वारा, अञा टियों भेरो अजाए खर्च करण वारा, पो तव्हां कंहिंजा भाइर थींदो? शैतान जा भाउ त कोन थींदो न। सची सची ॿुधाइजो, मदां को रखी वेठो हुजे ज़ियारी। हाँ, जेकॾहिं तव्हां एतदाल सां हलो, विच थरा थी हलो, साईं फरमाइनि था त मुंहिंजी उम्मत विच थरी उम्मत आहे। समझो था? कज़ालिक जअलनाकुम उम्मतन वसतन। रब फरमाए थो त मूं तव्हांखे विचोली उम्मत बणायो आहे। विच थरा थी हलो, जेके विच थरा आहिनि उहे मदीने वारे साईं जे साथ में हूंदा, ऐं जेके अजाया खारचू आहिनि उहे शैतान जा भाइर आहिनि। पोइ तव्हांखे मदीने वारे जो साथ खपे या शैतान जा भाउ थींदो? इहा ई गंज अथसि जो मदीने वारे फरमायो त अजाए ख़र्च करण वारो शैतान जो भाउ आहे। इहा ई फिटकार घणी अथसि। पोइ मां उमेद कयां त तव्हां शैतान जो भाउ न थींदव। मां उमेद कयां या पक सम्झां? मूंखे पक नथी अचे, छो त तव्हांजो ॻाल्हाइण ढीलो ढालो आहे। शैतान जो भाउ त कोन थींदो न। भला जेको शैतान जो भाउ थींदो सो हथ मथे खणे। समझ ही कोन। अजायो खर्च न कयो। समझो था न? माल पैसो या अल्लाह जी नेमत आहे। कुरान शरीफ में पैसे के रब खैर सॼो आहे। वइन्नहु लहुब्बिल खैर लशदीद। बानो माल जी मोहब्बत में ॾाढो तिखो आहे, वधीक मोहब्बत रखंदो आहे माल सां। इन तरक खैरनिल वसीय, जेकॾहिं तव्हां माल छॾो त पोइ वसियत कंदा कयो, माना माल खे अल्लाह ताला खैर सॼो आहे। छो त इन माल जे ज़रिए ज़कात ॾींदो, ख़ैरात ॾींदो, हज कंदो, मदीने जो दीदार कंदो, उज़हा कंदो, फितरो ॾींदो। माल हूंदो त कंदो न। भला जेकॾहिं पैसा हुयव त जो भाड़ो करे हिन मजलिस में पहुता आहियो न। पैसो हूंदो त तव्हां हाणे मथो ज़ुल्हज शरीफ अचे थो, कुर्बानी जो टाइम अचे थो। जेको न कुर्बानी थो करे, कुर्बानी जे जानवर जे बदन ते जेतिरा वार आहिनि, वार वार जे बदले में उनखे नेकी जो अजर ऐं सवाब थो मिले। हबीबन करीमन फरमायो, पंहिंजी न्याणी सैयदा तय्यबा ताहिरा ज़किया रादिया मरदिया बीबी फातिमतु ज़हरा सलामुल्लाहि अलैहा व अला बालिहा व अला अबीहा, साइण के मदीने वारे साईं फरमायो त फातिमा जे कुर्बानी जो जानवर ज़िबह थे ओडी मल तू पाण बीहंदी कर। छो त जेडी मल कुर्बानी जे जानवर के सीर थी अचे, उन जे रत जो पहिरियों कतरो ज़मीन ते पहुचंदो आ। फुड़े पहुचण का अग में कुर्बानी करण वारे जे सारी जिंदगी जे गुनाहन के रब बख्शे छड़ी। हाँ, पोला तौफीक ॾेव त कुर्बानी कजो। जेके माली तौफीक हुजे कुर्बानी कजो। जे अञा वधीक तौफीक अथव त मदीने वारे साईं जे तरफां भी कुर्बानी कजो। ए मालदारो, मुझो सोनो हबीब सारी ज़ाहिरी हयात तय्यबा जे अंदर हमेशा ब कुर्बानियूं कंदा हुया। हिकड़ी फरमाइंदा, हाज़ा मिन मुहम्मदिन व आले मुहम्मद। हीअ कुर्बानी मां पंहिंजे तरफां पंहिंजे अहल बैतन जे तरफों थो कयां। ऐं ॿियो जानवर कोंदा हा, फरमाइंदा हाज़ा मिन उम्मत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पूरे पंहिंजी उम्मत जे तरफां हर साल कुर्बानी कंदा हुया। वरी जने विसाल फरमाइन पिया त हज़रत मौला अली शेरे खुदा के फरमायो त अली जने तू पंहिंजे लाइ कुर्बानी करी त मुंहिंजे लाइ बि कुर्बानी कंदो रहिजा। हाँ, वो हज़रत मौला अली करमल्लाहु वजहुल करीम जेसी ताईं ज़ाहिरी हयात में जिंदा हुया तेसी ताईं ब कुर्बानियूं कंदा। हिकड़ी पंहिंजे तरफां भी मदीने वारे साईं जे तरफां। जेकॾहिं रब वधीक माली तौफीक ॾेव त हुजूर जे तरफां बि कुर्बानी कजो।
अबे जे तरफा, अमड़ जे तरफा, मुर्शिद जे तरफा, उस्ताद जे तरफा करे सघूं था। वरी ज़ुलहज जी ॻाल्हि आई त मतां विसरी वञे हिकिड़ो ॿियो नुस्ख़ो बि ॾेई छॾियां। साईं फरमाइनि था ज़ुलहज जा पहिरियां जेकी 10 ॾियारा आहिनि न, उन्हनि जी इबादत जेका आहे अल्लाह खे अहिड़ो थी वणे जो सॼी जा ॿिया के बि ॾींहं इन ॾींहंनि जे बराबरि न आहिनि जहिड़ो ज़ुलहज जो पहिरियों ॾोहो। साईं फरमाइनि था ज़ुलहज जूं पहिरियूं 10 रातियूं हर रात लैलतुल क़द्र जहिड़ो रब वटि शान रखे थी। केतिरी भली आहे हर रात? अॼु आहे 24, बाक़ी विच में हिन 6 ॾियारा या 5 थियनि, ज़ुलहज जो चंड पीहंदो। समझो था न? ज़ुलहज जी पहिरीं तारीख़ 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ताईं जेको रोज़ो रखे न, नफ़ली रोज़ो, साईं फरमाइनि था जेको ज़ुलहज शरीफ जो हिकिड़ो रोज़ो पहिरीं तारीख़ जो रखे थो, ॼणो 1000 रोज़ा रखियईं। 1000 घोड़ा जंग जे मैदान में मुजाहिदन के मदद में ॾिनई। 1000 सोन जा दीनार रब जे रस्ते में ख़ैरात कयई। हिकिड़े रोज़े जो एॾो वॾो हुजे। ऐं साईं फरमाइनि था जेको 9 जो रोज़ो थो रखे, सही हदीस आहे, सुहा जे अंदर सही हदीस आहे। साईं फरमाइनि था 9 ज़िलहज शरीफ जो जेको रोज़ो आहे इहो 2 सालनि जे गुनाहनि खे मेटे थो छॾे। हिकिड़ो साल जेको गुज़री वियो 9 ज़ुलहज खां वठी वेंदे 9 ज़ुलहज ताईं, पूरे साल में जेके ॾोह ॾिंगायूं ख़ताऊं गुनाह बुरायूं बेफ़रमानियूं थियूं, हिकिड़ो रोज़ो रखे त इन पूरे साल जा गुनाह बख़्शजी विया। ऐं साल जेको अचण वारो आहे हिन 9 ज़ुलहज खां वरी ईंदड़ 2018 जो 1438 हले पियो 1439 ताईं, जेतिरो बि ने ईंदड़ साल में गुनाह थींदा ख़ताऊं थींदियूं, एडवांस में अॻुवाट माफ़ी कींदा भयो। मदीने वारे साईं जे सदके रब केॾा कर्म करे छॾिया आहिनि। अल्लाह खे आहे हुज़ूर जी उम्मत बख़्शणी, पोइ को न किथों मिड़ई बख़्शजी वञे। समझो था त इहो 9 ज़ुलहज जो रोज़ो ज़रूर रखिजो। रखो त पहिरीं खां 9 ताईं 9 ॾियारा रखो, मतां वरी ईद जे ॾींहुं बि रखो। ईद जे ॾींहुं रोज़ो रखणु हराम आहे, जाइज़ न आहे। बाक़ी पहिरियां 9 ॾियारा नफ़ली रोज़ो रखणु इहा वॾी फज़ीलत वारा रोज़ा आहिनि। भला जेकॾहिं 9 ॾींहं नथा रखे सघो त घटि में घटि 9 तारीख़ जो रोज़ो ज़रूर। ॻाल्हि सम्झो था त अल्लाह खे टी ॻाल्हि इहा नथी वणे, माल अजायो ज़ायो करे छॾणु। हिकिड़े माण्हू खे पैसो ॾियो घणो, हीअं करे जो 100 जो नोट हीअं वेढ़े सिगरेट आहे न, सिगरेट उन जे मथां वेढ़े, पोइ वरी हिन खे मुठ में हीअं झले हिते, पोइ वरी हुनखे दुखायो सूटा हणे। नोट 100 जा ईअं साड़े सिगरेट जे मथां वेढ़े। मुंहिंजा दोस्तो इहो बयान करणु, हे त नोट वेढ़े पियो, पर जेकॾहिं रुॻे सिगरेट पीए इहो बि माल जो ज़ियान आहे। भई सिगरेट जो हींअर पैकेट घणो आहे जी? घटि में घटि में 70-80 तो हूंदो न। 70-80 जो ये हिकिड़ो मवाली घणा थो पैकेट हणे? मिसाल 2 खणी हणे त 70 ऐं 70 140 वरी माचीस 50 उहो बि ॿधो, 10 खणी उहे ॿधो, 150 पूरो कयो। 150 त हाणे जेकॾहिं महीनो सॼो पीए 4500 रुपया, वरी 12 महीना पीए, हिसाब कयो न। काॾे वापारी? हाँ 54,000 रुपया, 1.5 लख खां बि मथे। हे रुगे 2 पैकेट पीए हल्का फुल्का, ऐं मेन पुड़ी वञो मुड़ी।
समझो था ए त घणियूं बीमारियूं आहिनि हिते हिकिड़ो माण्हू वठी आया फीणो रखोसीं हीअं वात न पियो चइसीं मानी खाइण जे लाइ सिकी मुंहुं आहियां वात खुले न तो मेन पूरी खाधई ये गुटको खाधई ये जेके ॼाड़ियूं ये इन जो बंदि थी वियूं हाणे वात खुले न थी चइसीं हाणे मां हीअं रॿ ठाहे या खीर आहे उहो हीअं करे विझां थो वात में उहो सुर्की भरियां थो उन मज़ो वात खुले नथो खावां कीअं पियां कीअं ओ मिठा इहो सिगरेट पान हुक्को बीड़ी नास नसवार चिल्म भुंगरी ये सभु माल जो ज़ियान आहिनि मदीने वारे साईं फरमायो त अल्लाह खे तव्हांजो इहो पल न आहे माल ज़ियान करण बेगुनाह उन्हें के अजायो बेसूद खर्च करण अल्लाह के इहा ॻाल्हि पसंदि पोइ जेके सिगरेट जा मवाली हुजनि न उहे फोटा खणी अचो त फ़कीर तव्हांखे पढ़ी ॾींदो छॾण जो इरादो रखे फोटा खणी अचो इंशा अल्लाह ताला वरी दूहो सिगरेट जो तव्हांखे वणंदो बि कोन जेको चिल्म जो मवाली आहे को हीरोइन जो मवाली आहे को चर्स जो को ठरे जो मवाली आहे फोटा खणी अचो इंशा अल्लाह मुफ्त में पढ़ी ॾींदो ये आदतूं छॾियो माल ज़ियान न कयो अल्लाह खे इहा ॻाल्हि पसंदि चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या मन इस्ताज़ बिल्लाह फ़अईज़ू साईं फरमाइनि था जेको अल्लाह वास्ते तव्हां खां अची पनाह घुरे त तव्हां रब जे करे उनखे पनाह ॾींदा कयो को बेचारो मजबूर आ मकहूर आ वडेरे जे जुल्म खां धाड़ेलनि जे डप खां भजी निकतो आ तव्हां वटि पनाह वठण थो अचे हबीबन फरमायो जेको तव्हां खां रब जे नाले ते पनाह घुरे त उन खे पनाह ॾींदा कयो मुजरिम न हुजे ॾोही न हुजे ईअं न त ॾोही खे लिकाए वरी वो चोर त तूं पाथारीदार समझो था ना ॾोही न हुजे जेको मजबूर आ मकहूर आ तव्हां खां पनाह घुरे थो अल्लाह जो नालो वठी आयो आ हबीबन फरमायो उनखे तव्हां पनाह ॾींदा कयो जेको गरीब के अझो थो ॾिए उहो अल्लाह जे रहमत जे अझे में अची वेंदो आ वमन सअल बिल्लाह फअतूहु जेको अल्लाह वास्ते तव्हां खां सवाल करे त उन खे अल्लाह जे नाले ते ॾींदा कयो पुछड़े में पुछड़ो माण्हू उहो आ जेको अल्लाह जे नाले ते दुनिया जी शइ वञी घुरे पर इन खां वधीक पुछड़ो उहो आ जेको अल्लाह जे नाले ते जेको कुझु घुरियो वञे ऐं खे खाली मोटाए छॾे बुरे में बुरो इंसान गंदे में गंदो इंसान इहो आ जेको अल्लाह जे नाले के खाली मोटाए छॾे रब जो नालो वठी को मंगतो को साइल को पेनू अचे सदा हणे साईं फरमाइनि था फआतू पंहिंजे हाल सां रूने खे ॾींदा कयो समझो था न हाँ अहिड़ी शइ घुरे जेका तव्हांजे वस में ई न हुजे दादू में वियुसि जलसे तो तकरीर करे लथुसि हिकिड़ो माण्हू अचे हीअं हिते खणी टंग में विधी सुक झली मां पियो वञा हाणे गाॾी ते पियो चढ़ा चे न छॾींदो साईं ख़ैर त आहे मूं कहिड़ी तुंहिंजी चोरी कई आहे चई या इस्म आज़म ॾे या लख रुपया ॾे
बिन गालिन में हिकड़ी गाल कबूल कर या इसमें आजम दे पीर आई इसमें या लाख रुपया दे मुझो जे करे मु वट हुंदो त मु कोन दींदो सा यो वठण जो तरीको हाथ जो वठण जो तरीको ये थींदो आ टंग विच झली दे हाने एड़ो मानू सवाल करे लाख रुपया दे बल लाख रुपया मां रखियो वठो है तुझे ला वो मानू सवाल कंदा अल्लाह जे नाले ते दे मुझे खीसे में जेको हुंदो मुजी तौफीक हुंदी आ दींदुस समझो था न एड़ो सवाल करे त पो एड़े सवाल के जेकदे न मञी त तुझे मथा को भी गुनाह ना है हां जेका शे तुझे वस में हुजे अल्लाह जो नालो वठी अचे उहा देण मा कीबा है न रब जे नाले ते दींदे त रब वरी तोखे अञा वधाए दींदो साईं फरमाइन था वमन दाकुम फअजीबू जेको तवा के दावत दे उन दावत कबूल कंदा कयो जेको दावत दे उन जी दावत कबूल कंदा कयो साईं फरमाइन था जेकरे हराम जी दावत दे उहा दावत कबूल न कजो मिसाल शराब जो 2 रुपयो ले अबाहलिया असा सा मेखाने में मवाली अचे गडबा पियूं था चर्च घुमूं था अर्श हाने एड़ी का दावत मिले तो एड़ी दावत वजन जायज नाहे को गरीब को मिस्कीन सदई शादी जो सद दे या तो के पंजे मोहब्बत में जा दावत दे साईं फरमाइन था जेको तवा के वमन दाकुम फअजीबू जेको दावत करे उन जी दावत कबूल कंदा कयो या बी मान थींदी जेको तवा के सड करे तवा उन के जी चवंदा कयो फअजीबू सड करे ओ अहमद तू जो जी चवाए छा चवंदो हाने को सडींदो न ओ अदा छाहे यो तो जवाब है न वरी बबियो भेरो सजी थोट हां न जेको सडु करे उनके जी जो जवाब दियो मिठन लफ्जन सा जवाब दियो इहो ही त तवा जो किरदार आ इहो ही त तवा जो किरदार तवा जो आला इखलाक जो निशान हुंदो आ इहो ही तवा जो जवाब अगले जे दिल में मोहब्बत कंदो आ सच बुधाया न करे करे फोन ते कालाइंदो आया के एड़ो त मिठड़ो जवाब दींदो आ जो दिल चोंदी आ त वरी बिने सा गलाई जे हिकड़ा वरी रुखा हिकड़ा खट्टा हिकड़ा मिठा हिकड़ा खारा हिकड़ा चेहरा मानू सब न सोना पखी सब न हंज के मानू मंज अचे बूए बहार जी के मानू में वह खुशबू मोहब्बत वारी हुंदी आ प्यार वारी खुशबू हुंदी आ दिल चवंदी आ त वरी वरी इने सा गलाए जे वरी वरी इने सा रूह रिहान कजे हिकड़ा मानू हुंदा हिकड़ो दफो मिलंदा वरी दिल न चवंदी त कोई मुंह चो वरी कोई ने सा वेहाया कर हिकड़ा मिली विंदा पर दिल ते एड़ो त मोहब्बत जो नक्श विहारे विंदा जो सारी जिंदगी उन्हनि जा मिठा लफ्ज दिल ता लहंदा नाइन सुभान अल्लाह बिटाई तो फरमाए हबीबन है कार मंझा मेहर सडु कयो यार दिलदार वफादार सडु कयई नालो वठी पुकारई हबीबन है कार
मंझा मेहर सॾु कयो सो मूं सभु ॼमार ओरिण ई उहो थियो हिकड़ो सॾु प्यार वारो सॼी ज़िंदगी जीव जीव पियो चवां पर उन जी उहा मिठास उन जी उहा मिठास मां निकिरे ई नथी के मिठा लफ्ज़ रिय नाणे जे ख़रीद करे वठंदा आहिनि के लफ्ज़ दिलियूं चीरे विझंदा आहिनि दिलियूं झोरे विझंदा आहिनि के लफ्ज़ जिगर पारा पारा करे विझंदा आहिनि फ़क़ीरो भाइरो तव्हांजा लफ्ज़ मिठा हुजनि खट्टा खारा न हुजनि वणियव या न वणियव मञंदो या न मञंदो अमल कंदो या न कंदो हाँ के सॼो अम्मा चवंदी जी बच्चा का माई तव्हांजी मां न आहे का बि न्याणी आहे चओ अम्मा पर चओ तो बाबे जी ज़ाल बस अम्मा जेका उहा ई साॻी आहे न अम्मा जी बाबे जी ज़ाल ई अम्मा थींदी आहे न ॻाल्हि त साॻी आहे न पर जेकॾहिं लफ़्ज़ लफ़्ज़ जो फ़र्क़ु आहे बाबे जी चोए सॾीस दिल न खुश थींदसि पर चवीस अम्मा जी जल खुश थी पवंदी पंहिंजा लफ़्ज़ सुठा बणायो पंहिंजा लफ़्ज़ गुथा न हुजनि तव्हांजा लफ़्ज़ इख़लाक खां किरियल न हुजनि तव्हांजा लफ़्ज़ दिलियूं ॾोरींदड़ न हुजनि पर तव्हांजा लफ़्ज़ ज़ख़्मनि ते मरहम करण वारा हुजनि सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह कन जो ॻाल्हाइण मिठो ॾिसण वणंदड़ ॾिसण प्यार सां ॻाल्हाइण मोहब्बत सां निहारनि त उन्हनि जो निहारण मोहे विझे ॻाल्हाइनि उन्हनि जो ॻाल्हाइण दिलियूं फुरे विझे नज़र मिला कर किसी ने यारो नजर से अपना बना लिया है न जाने कैसी दिखाई नजरें के पल में अपना बना लिया है न जाने कैसी दिखाई नजरें के पल में अपना बना लिया गमे जुदाई में मर रहा हूँ हजार हीले चला रहा हूँ खुदा करे मैं देखूं उनको जो दिल मेरी में समा गया सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो त प्यार वारा माण्हू मोहब्बत वारा माण्हू दुश्मन जे दिल में भी घर करे वेंदा आहिनि पुट हिकड़ा माण्हू हीअं वेंदा न जिथों वेंदा पिया दिलियूं मोहींदा वेंदा दिलियुनि में घर कंदा वेंदा हिकड़ा वेंदा त माण्हुनि जा जिगर झोरींदा वेंदा पंहिंजे लफ़्ज़नि सां माण्हुनि जूं दिलियूं ॾारींदा वेंदा नफ़रतुनि जा ॿिज विझंदा वेंदा नफ़रतूं ऐं कुदूरतूं पैदा थींदा पोइ तव्हां छा था चओ तव्हां मोहब्बतुनि जा सफ़ीर थींदो या कुल्फ़तुनि ऐं कुदूरतुनि जा सफ़ीर थींदो हाँ अल्लाह कंदो मोहब्बतुनि जा मण खणी वेंदो हितों हड़ू बधी वञो मुझे पीर जे आस्थाने तो मोहब्बत जा वञो भाकुर भरे वञो झोल भरे वञो पोइ ये मोहब्बतूं वञो वंडींदा
सल्लल्लाहु अलैहि या वमन सना इलैकुम मारूफन फकाफिऊ फइल्लम तजदू मा तुकाफिऊनहु फदऊ लहू हत्ता तरौ अन्नकुम कद काफअतुमू। पुट ही गाल लख जी जे तरफा ताके मैसेज पहुंचंदो आई तवा के उन जलसे में शिरकत करण जी एडवांस में। अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा या रब्बी बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वगफिर लना मा मदा या वासिअल करमी। या अल्लाह इन सारी जमात राजी थी सोने नबी जा जेके मिठा मिठा बोल बुधासी मौला असांखे अमल जी तौफीक दे। हुजूर जे हिनन हदीसुन ते अमल करण जी तौफीक अता कर। या अल्लाह कर्ज वारन जा कर्ज ला, बीमारन के शिफा नसीब कर, दर्दमंदन जा दर्द दूर कर, साइलन जा सवाल पूरा कर, मुश्किल जदन जो मुश्किलात तू आसान कर, दर्दमंदन जा दर्द दूर कर, जे परेशान हैं उन जो परेशानियों दूर फरमा, हासदन जे हसद खां बचा, शरीरन जे शर खां बचा। या अल्लाह जालिमन जे जुल्म खां बचा। या अल्लाह पंजे हबीब जे सदके हिन पूरे मजमे ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। उहे कम करा जिन में तू राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। या अल्लाह असांजा हथड़ा खाली न मोटा, पंजे हबीब जे सदके हिन मजमे जे मथां पंजे रहमतुनि जो नुज़ूल फरमा। मुझा करीम रब असांजे हीणे हाल ते रहम करम फरमा। उहे कम करा जिन में तू राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। ए मुझा मौला असांजे बचड़न ते राज़ी थी, असांजे घराणे ते राज़ी थी, असांजे ईंदड़ नस्लन ते राज़ी थी, असांजा औलाद औलादन जा औलाद उन्हनि जा औलाद उन्हनि जा औलाद जेके ईंदड़ नस्ल थींदा उन्हनि सभिनी खे मिठे मुहम्मद जो आशिक बणाइजांइ। हुजूर जे दर जी गुलामी नसीब कजां। या अल्लाह हिन दुआ ते जेकी बि आमीन चई रहिया आहिनि मौला सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं कर। असां सभिनी खे मदीना मुनव्वरा जी हाज़िरी नसीब कर। मुंहिंजा मौला खुश नसीब हाजुनि जा काफ़िला वञनि पिया मके मदीने। मौला इन लिस्ट में असांजो बि नालड़ो लिखा। असांखे बि पंहिंजे दर जो पंहिंजे बेते अतीक जो हज नसीब कर, पंहिंजे हबीब जे दर जी हाज़िरी नसीब कर। ए मुंहिंजा मौला दुनिया जे ज़िल्लतुनि खां बचा, डिघी बीमारी खां बचा, पराई मोहताजी खां बचा, कुशादी रोज़ी नसीब कर, ईमान कामिल नसीब कर, यकीन सादिक नसीब कर। या अल्लाह असांखे बुरे मौत खां बचाए जा, पराई मोहताजी खां बचाए जा। ए मुंहिंजा मौला कुशादी रोज़ी अता कर, बेघरन के कुशार अता कर, बेघरन के कुशादा घर अता कर, छड़न के घर वारी अता कर। या अल्लाह बे औलादन के साले औलाद अता कर। या अल्लाह बे औलादन के साले औलाद अता कर। जेकी औलाद वारा हैं उन जे औलादन के फर्मा बरदार ऐं अखियुनि जो ठार बना। या अल्लाह हिन आस्ताने के क़यामत ताईं वसंदड़ ऐं आबाद रखजा। ए मुंहिंजा मौला मुझे मुर्शिदन करीमन जे आस्ताने के वसंदड़ ऐं आबाद रखजा। मुझे मुर्शिद करीम जे बचड़न के उन जे घराणे के शाद ऐं आबाद रखजा। ए मुंहिंजा मौला मुझे पीर कामिल जा जेकी बि आस्ताना आहिनि उन जे बचड़न जा जेकी बि आस्ताना आहिनि उन्हनि खे वसंदड़ ऐं आबाद रखजा। करीम रब ए मुंहिंजा मौला मुंहिंजी जीजल अम्मड़ जा दर्जात बुलंद फरमा। या अल्लाह जन जा वालिदैन हयात आहिनि उन्हनि खे सिहत सां वॾड़ी ॼमार अता कर। जन जा वालिदैन फौत थी विया उन्हनि जे कब्रुनि ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। या हबीब जे दर जी गुलामी नसीब कर। या अल्लाह
पंजे हबीब जे दर जी सच्ची गुलामी नसीब कर, असांजे हुक्मरानन जो इस्लाह कर, असांजे वतन पाकिस्तान जी हिफाजत फरमा। या अल्लाह असांजे पाक फौज जी तू मदद कर। या अल्लाह जेको असांजी पाक फौज रद्दुल फसाद जो ऑपरेशन करे रही आ, मुंहिंजा मौला तू असांजे जवानन जी मदद कर। या अल्लाह असांजे जवानन जी मदद कर। कोयटा में जेके अहलकार शहीद थी विया आहिनि ज़ालिमन दहशत गर्दन जे हमले में, जेके असांजा जवान शहीद थिया आहिनि, मौला उन्हनि खे जन्नत में आला मकाम अता कर। या अल्लाह उन शहीदन जा दरजात बुलंद कर। करीम रब असांजे हुक्मरानन जो इस्लाह फरमा। असांजे मथां हाकिम उहे आण जेके तुंहिंजे खौफ रखण वारा हुजन, जेकी रैयत ऐं राज मेहर ऐं मरवत करण वारा हुजन। या अल्लाह असां ते मेहर जा मींहं वसा, रहमत जूं बरसातूं वसा। हुजूर जी सारी उम्मत ते राज़ी थी। जेके फौत थी विया उन्हनि ते रहमत कर। जेके बीमार अस्पतालुनि में आहिनि उन्हनि खे शिफ़ाए कामिला आजिला अता कर। या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके असांजे बचड़नि ते, असांजे घर वारनि ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर। हिन महफ़िल में जेकी हाज़िर थिया उन्हनि फ़कीरनि फ़कीराणियुनि न्याणियुनि बचड़नि सभिनी जे मथां पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। हिकिड़ो भेरो सूरह फातिहा पढ़ो त क़िबला मुर्शिदन करीमन ऐं अमड़ साइण जे रूह मुबारक खे ईसाले सवाब। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। रूहन मुबारकन खे पहुचा मुंहिंजा मौला, उन्हनि जा दरजात बुलंद फरमा। असांजी दुआ क़बूल कर। जो घुरियोसीं सो अता कर, जेको न घुरी सघिया आहियूं सो बि अता कर। या अल्लाह जेकी बि दिलुनि में मुरादूं खणी आया आहिनि तूं सभिनी जे मन जा मक़सद ॼाणण वारो ही। अॼु हिन महफ़िल मां कंहिंखे बि ख़ाली न मोटाइजां, सभिनी जे दिलुनि जूं मुरादूं पूरियूं फरमा। ये मुंहिंजा मौला साईं राज़िक ॾिने शाह खे सिहत सां वॾी ॼमार ॾिजां। उन्हनि जो सफ़र ईरान ऐं इराक़ जो सफ़र बाज़फ़र फरमाइजां। ये मुंहिंजा मौला उन्हनि जे आस्थाने खे फैज़ ऐं बरकत ऐं रहमत सां मुनव्वर कजां। मुंहिंजा मालिक करीम पंहिंजे हबीब जे सदके सुबन जे जमी उलमा ऐं मशाइख खे शाद ऐं आबाद रखजां। वसल्लल्लाहुम्मा अला हबीबिना मुहम्मदिन व आलिहि वसल्लम।